ढाबेजीअ जे रहवासियनि पीअण जो पानी न मिलण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी जे रहवासियनि पीअण जो पानी न मिलण खिलाफ़ निटड़ उस में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो। उन मौके ते इलाइक़े वासियनि पीपीए जे काउंसलर पीर बख्श, अमजद मेमण, नासिर ऐं ॿियनि ॿुधायो त पब्लिक हेल्थ खाते जी बेध्यानी करे पीअण जो पानी नथो अचे, जंहिं सबबि असीं पीअण जे पाणीअ जे फुड़े लाइ बि तरसी विया आहियूं। छोटे छोटे मासूम बच्चे हैं, खाने को राशन मुहैया नहीं है, पीने को पानी मुहैया नहीं है। आज 2 महीने का अरसा गुजर गया, हमारे इलाके में पानी रात भर पाइप लगा करके हम गलियों में परेशान हो रहे हैं। न दिन में पानी है, न रात में पानी। आखिर किस जुर्म का सजा दिया जा रहा है? रात पानी नहीं मिल रही है, सुबह पानी नहीं मिल रही है, कभी उधर पानी के लिए भागो, कभी उधर पानी के लिए भागो। पैसे से भी पानी नहीं मिल रहा है। पानी के लिए बड़ा परेशानी लगा हुआ है हम लोगों के लिए। कुछ रहम करो, कुछ करम करो हम लोगों पे, ताकि हम लोगों को पानी मिले। तकरीबन 2 महीननि खां हिते पाणीअ जो मसइलो आहे। जेके ॿार बच्चा ऐं ग़रीब माण्हू लॉकडाउन जे करे हूअं ई परेशान लॻा पिया आहिनि, कारोबार बंदि लॻा पिया आहिनि, को बि माण्हू ॿाहिरि निकिरी कोन थो सघे। एहतिजाज कंदड़नि डीसी ठट्टो खां घुर कई त फौरी तौर ते इलाइक़े वासियनि खे पीअण जो पानी फराहम करे परेशानियुनि खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।